इन शइ जा असां त टोटल जेको बि हूंदो आहे पाण में वर्क हूंदो आहे ऑफिस वर्क इनशा ड्यूटी हूंदा आहियूं 24 कलाक ते हाज़िर हूंदा आहियूं 12 कलाक ड्यूटी हूंदी आहे उन पोइ बि जेॾी महिल बि ऑफिस तरफ़ फ़ोन कंदा आहिनि असां त हर वक़्तु अवेलेबल हूंदा आहियूं कोई मसइलो न आहे अलाह असांखे राजकोट इरिगेशन आपका तरफ़ां अहम गॾिजाणी जंहिंमें मुख़्तलिफ़ यूनियन जे 18 खां वधीक इरिगेशन खाते जे मुलाज़िमनि जी आपका अख्तर हुसैन लाड़ जे ग्रुप में शमूलियत अख्तियार कई। आपका जंहिं अहम गॾिजाणी अख्तर हुसैन लाड़ ऐं ॿियनि जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें शदादकोट डिवीज़न, गढ़ी यासीन डिवीज़न, खीरथर डिवीज़न जे मुख़्तलिफ़ क्लारकनि ऐं मुलाज़िमनि आपका अख्तर हुसैन लाड़ ग्रुप में शमूलियत अख्तियार कई, जंहिंमें गढ़ी यासीन खां अब्दुल कईम शेख, मोहम्मद हसन लोहर, इमरान अली दायो, शकील अहमद राधण, नोमान अली शेख, बरकत अली अब्बासी, जाफ़र जमाली, निसार अहमद जमाली, इमदाद हुसैन अब्बासी, आमिर अज़ीज़ जलबाणी, कबीर अहमद कोरेजो, इमरान मंगण, नदीम सहतो, हामिद डामराहो समेत ऐं ॿियनि आपका अख्तर हुसैन लाड़ जे ग्रुप में शमूलियत अख्तियार कई। उन मौक़े ते अब्दुल कईम शेख जो चवणु हो त आपका हर हमेशह मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जाखोड़ कई आहे। उनखां मुतासिर थी अख्तर हुसैन लाड़ जे ग्रुप में शमूलियत अख्तियार कई आहे। उनखां अॻु आयल महिमाननि ऐं आपका अख्तर हुसैन जे ग्रुप में शमूलियत कंदड़नि खे सिंध जी सूखड़ी टोपी अजरक पाराया। उन मौक़े ते सीनियर क्लार्क नसीम हुसैन लाड़ चयो त आउं शमूलियत कंदड़नि जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां। अब्दुल कईम शेख ऐं ॿियनि जी शमूलियत सां आपका मज़बूत थींदी ऐं ॿिए तरफ़ राब्ते करण ते AC इरिगेशन सैफुल्ला मक्सी कैनाल अमजद हुसैन जतोई चयो त आफ़िस जो रिकॉर्ड महफ़ूज़ आहे। लाड़काणे में कैंप ऑफिस ते आहे। आमिर कंबो जूनियर माण्हू आहे ऐं असुल ड्यूटी तां ग़ाइबु रहंदो आहे ऐं तालीम बि घटि अथसि। रिकॉर्ड उन हवाले नथा करे सघनि।